नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। अॻोणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कुझु माण्हू इक़्तिदार जे लाइ इतिहाद जोड़े रहिया आहिनि, पर असांजे लाइ अवाम काफ़ी आहे। पीपी ख़िलाफ़ माज़ी में बि इतिहाद जुड़िया, असांखे इन्हनि इतिहादनि जी का बि परवाह नाहे। आसिफ अली ज़रदारी पारां थर में कामयाब जलसो मुनक़द थियण ते जियालनि खे ख़राज तहसीन पेश। पीपी चेयरमैन जो शानदार इस्तक़बाल करे थर जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। अॻोणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कुझु माण्हू इक़्तिदार लाइ इतिहाद जोड़े रहिया आहिनि, पर असांजे लाइ अवाम काफ़ी आहे। पीपी ख़िलाफ़ माज़ी में बि इतिहाद जुड़िया, असांखे अहिड़नि इतिहादनि जी का बि परवाह नाहे। आसिफ अली ज़रदारी पारां थर में कामयाब जलसो थियण ते जियालनि खे ख़राज तहसीन पेश कई वई। पीपी चेयरमैन जो शानदार इस्तक़बाल करे थर जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। थर जी अवाम पंहिंजी भेण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे नाहे विसारियो।